अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HR JDO न्यूज़ में आया वज़ीर असांजो मौजूद आहियूं सकण लॻा हाजी गाज़ी खान बुर्रो जे ॻोठ में जेको बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। अफ़सोस इन तरक़ी याफ़्ता दौर में बि ही जेके हिते जा रिहाइशी आहिनि ॻोठ वारा आहिनि उहे गैस जहिड़ी सहूलत खां बि महरूम आहिनि। हिते असां गॾु ॻोठाणा मौजूद आहिनि। अचो साण ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा आहे तव्हांजो? साईं गुलाम मोहम्मद नालो मुंहिंजो। घणनि सालनि खां हिते रहो पिया तव्हां? हिते साईं 50 60 70 साल खां वठी रहूं पिया। घणा घर आहिनि तव्हांजा? 50 घर आहे पूरो। असांजे 250 खां 300 असांजा वोट आहिनि। इन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं असां पीपल्स पार्टी जे वोट ॾियण लॻा आहियूं। असां सां यही वाइदा था कनि MP MNA त असां तव्हांखे बाबा हिन वारे वोट ते चाढ़ियो, इनशाला तव्हांखे गैस मिलंदो, तव्हांखे रस्तो बि मिलंदो, तव्हांखे गैस बि मिलंदो। लेकिन वाइदा करे विया आहिनि, वाइदनि जे ख़िलाफ़ु माना अॼु ताईं असां लम्हो न कयूं। इहे तव्हां अखियूं ॾिसो था, काठियूं असां केतिरियूं गॾु कयूं आहिनि। इहे काठियूं असां भठनि लाइ गॾु कोन कयूं आहिनि, असां पंहिंजी मजबूरी में जेको आहे सो असां पंहिंजे ॿारनि जे लाइ गॾु कयूं आहिनि जो असांजे वटि गैस कोन्हे। रस्ते जो बि हालति तव्हां ॾिसी आया आहियो, असांजे ॻोठ सॼे जी तव्हां हालति ॾिठो आहे। असांजो बच्चो जेको आहे सो हिन गैस जे लाइ तड़पे थो। घणो गैस तव्हां ॾिसी आया आहियो, रस्तो केतिरो परे आहे। 2 चकर हिते जेके आहिनि असां खां विज़िट करे विया आहिनि, माप करे विया आहिनि। उन खां पोइ बावजूदि असांजा 2-3 चकर ऐं पाण वियो आहे। घणा चकर विया MP साहब? साईं असां 4 खां 5 चकर विया आहियूं, पर इन खां रुॻी आऊं अकेलो कोन वियो आहियां। इन में असांजा ॻोठाणा बि विया आहिनि, उहे बि 5-6 चकर विया आहिनि। उन्हनि सां बि इहा ई ॻाल्हि थी आहे जेको मूंसां कई आहे। अच्छा, हिते ॿियो बराबरी में ॻोठ को आहे जंहिं वटि गैस हुजे? बराबरी में इहो चांवरनि जो घर आहे। हितां खां 300 मीटर बि न आहे। हिकिड़ा चवंदा आहिनि किलोमीटर, पर किलोमीटर न, सिर्फ़ु 300 मीटर आहे। 300 मीटर जो मक़सदु आहे 900 फुट उते गैस मौजूदु आहे। उते गैस मौजूदु आहे। ऐं असांखे इहे था चवनि त असांखे गैस तव्हांखे ॾेई वेंदासीं, तव्हां घबरायो न, कोटा में पैसा जमा था कयूं। हिन खां 70 साल खां वठी हिन वक़्त ताईं जेको आहे सो MP MNA वोट वठियो था वञनि, उन खां पोइ असांखे मोह ई कोन था कनि। असांखे तमामु वधि में वधि तकलीफ़ आहे। काठियूं ओसे पासे में को माण्हू असांखे मिलण नथो छॾे। असां वेंदा आहियूं ॾियाड़ी मज़ूरी सीड़ाए, शहर मां कुझु वठूं, सॼो ओड़े पाड़े मां वेंदा आहियूं, वणटियूं वढे पोइ जमा करे ज़ाल मुड़ुस सां गॾु कंदा आहियूं। ऐं असां लाइ इहा वॾे में वॾी तकलीफ़ गैस जी आहे। ऐं जेॾी महिल गुलाम कादर अचे थो, उहो चए थो त भाउ तव्हांखे ॾियूं था, गैस ॾियनि कोन था। गैस वारनि हिकिड़ो लेटर एस्टिमेट ठाहे मोकिलियो त भाउ तव्हांजो कम से कम 3 लख जो ख़र्चु आहे, उहो असां तव्हां ॾे फॉरवर्ड कयूं था। गुलाम कादर बि असांजा ॻोठाणा गुलाम कादर वॾनि जा उहो पनो कढी था असांखे ॾियनि त हीउ ॾिसो असां 3 लख जमा कराया आहिनि। उहे जमा न आहिनि, हुननि एस्टिमेट ठाहिराया आहिनि। असांजे ॻोठ वीचारा अनपढ़ियल आहिनि, जेको अंग्रेज़ी लेटर ख़बर बि कोन अथनि। एस्टिमेट वारो लेटर असांखे ॾेखारींदा त तव्हांजा 3 लख जमा आहिनि। कूड़ ते रुॻी कूड़ पिया हणनि, बाक़ी गैस कोन था ॾियनि। बाक़ी असां गैस मिले, रोड मिले, सभु कुझु असांखे मिले। गैस कान्हे मां केतिरी तकलीफ़ आहे तव्हांखे? ॾाढी तकलीफ़, काठियूं ॾिसी पर ढिकी लॻी पियूं आहिनि। रोज़ भलाऊं निकिरनि थियूं, उन्हनि खे मारियूं, वरी निकिरनि थियूं, उन्हनि खे मारियूं। असां जॾा माण्हू हिकिड़ा भला वोट कंहिंखे ॾींदी? वोट असां बेनज़ीर, पर हाणे बेनज़ीर कोन था ॾियूं, हाणे वरी गुलाम कादर खे ॾियूं। अच्छा, गुलाम कादर MP खे? जी। हा, पोइ गैस मिली आहे पोइ तव्हांखे? हा, ॾेई असां इहा गैस, सॼो ॻोठ गैस आहे। ठग माण्हू, ठग। अच्छा, हा, ठग माण्हू आहे। न त असीं गारियूं अहिड़ा हिन खे ॾींदासीं, पर यादि कजे अॼु हाणे वोट वठण जे अंदरि पोइ तूं छा चवंदी आहिनि? असां कोन ॾींदासीं। पक वाइदो असीं ॾींदासीं कोन। असीं गैस न मिलंदो त असीं वोट कोन ॾींदासीं।